अस्सलातु वस्सलामु अलैका रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल लिल आलमीन। सवाल कयो आहे ताहिर जतोई। उहो तो चए त अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। साईं, असां जेकॾहिं कंहिं माण्हू खां कणिक जो ॿिज वरितो 5 मण ऐं उन शख़्स चयो त मां फ़सुलु लहण महिल तव्हां खां 10 मण वठंदुमि, त छा इहो जाइज़ आहे, व्याज में शुमार न आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि व बरकातहू। इहा पुछल सूरत व्याज जी आहे। जेकॾहिं कणिक 5 मण ॾेई वरी बाद में 10 मण वठे थो त इहो नाजाइज़ आहे, व्याज आहे। इन जूं 2 सूरतूं थी सघनि थियूं। जेकॾहिं कर्ज़ु आहे त बि नाजाइज़ आहे, ओधर आहे त बि नाजाइज़ आहे। हिन करे जो हदीस मशहूर आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल हिंततो बिल हिंतते मिसलम बे मिसलिन यदन बे यदिन वल फदलु रिबा। पाण फरमायूं था कणिक जे बदिले कणिक जी बय करणु हथो हथ हुजे ऐं बराबरि बराबरि हुजे, यानी ओधर बि न हुजे, घटि वधि बि न हुजे, ऐं जेका ज़्यादती आहे उहो व्याज आहे। को शख़्स कणिक 5 मण ॾिए थो ऐं बाद में 10 मण वठे थो त इन हदीस जे मुताबिक़ इहो व्याज आहे, नाजाइज़ आहे। पर जेकॾहिं कर्ज़ु आहे उन सूरत में बि नाजाइज़ आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु कर्दिन जर मनफ़अतन फहुव रिबा। हर उहो कर्ज़ु जेको नफ़ो खे छिके उहो व्याज आहे। यादि रखो त असांजी अवाम, बल्कि अक्सर उलमा इकराम बि कर्ज़ ऐं ओधर में फ़र्क़ु न आहिनि कंदा। असांजे उर्फ़ आम में त कर्ज़ ऐं ओधर हिकिड़ी शइ सम्झी वेंदी आहे, पर शरीयत जे इस्तिलाह में इहे 2 शयूं जुदा आहिनि। कर्ज़ु जुदा शइ आहे ऐं ओधर जुदा शइ आहे, ऐं उन जे हराम हुजण जूं, व्याज हुजण जूं इल्लतूं बि सबब बि जुदा आहिनि। इनशा अल्लाह इन ते तफ़सील सां वीडियो बणाईंदासीं त कर्ज़ में व्याज जूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि ऐं ओधर में व्याज जूं कहिड़ियूं सूरतूं आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।